बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिमक जूं हेडलाइंस। जैकबाबाद गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी अॻूणी प्रिंसिपल शाहिदा कमाल अबड़ो लाॾाणो करे वई। अॻूणे डायरेक्टर कॉलेजिस रिटायर प्रोफेसर कमाल अबड़ो जी ज़ाल ऐं अॻूणी प्रिंसिपल रिटायर प्रोफेसर शाहिदा कमाल अबड़ो साह जी तकलीफ़ सबबि कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वई। ॿुधायो पियो वञे त मरहूमा शुगर जी मरीज़ हुई। कुझु ॾींहं अॻु साह जी तकलीफ़ सबबि कराची मुंतकिल कयो वियो हो, जंहिं बाद संदसि मड़ कराची खां जैकबाबाद आंदो पियो वञे। कंडियारो वेझो कार ड्राइवर जे ज़ाब्ते मां निकिरी वण सां टकराइजी वई। नतीजे में 2 ॼणा मौक़े ते ई फौत। क़ौमी शाहराह ते अलहाज पेट्रोल पंप वटि होंडा सिविक कार ड्राइवर जे ज़ाब्ते मां निकिरी वञी वण सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतनि जे ज़ख़्मियुनि जो ताल्लुक़ पंजाब जे शहर अहमदपुर शर्किया सां ॿुधायो पियो वञे। ज़ख़्मियुनि में ख़िज़र हयात ऐं ज़ुबैर शामिल आहिनि, जिन खे हालाणी अस्पताल में इलाज हेठि रखियो वियो आहे। हिरिया रोड में बच्चल शाह दरगाह वेझो रेलवे ट्रैक ते धमाको। धमाके सबबि रेलवे ट्रैक जी पटड़ी 5 फुटनि ताईं उॾामी वई। ग्रीन लाइन एक्सप्रेस ट्रेन हादसे खां बची वई। धमाके जी इत्तला ते पुलिस ऐं रेलवे अमलो पहुची वियो। हादसे सबबि सखर एक्सप्रेस ऐं ख़ैबर मेल खे कोट लालू ऐं पड ईदन स्टेशन ते रोकियो वियो, जॾहिं त बाद में रेलवे अमले ट्रैक जी मरम्मत करे ट्रैफ़िक बहाल करे छॾी। कंदकोट में ॾेती लेती जे मामले तां भुटनि ऐं मीराणनि में झेड़ो। लछियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 10 ॼणा ज़ख़्मी। ए सेक्शन थाणे जी हद सब्ज़ी मंडी भरिसां पैसनि जी ॾेती लेती तां धुरिन पारां हिक ॿिए मथां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जंहिं जे नतीजे में ज़वार अली भुट्टो, मोहम्मद अली भुट्टो, हकनवाज़ भुट्टो, रियाज़ भुट्टो, गफ़ार भुट्टो, आबिद मीराणी, सोहबत मीराणी, हैबत मीराणी, मीर हसन ऐं करीम बख्श मीराणी ज़ख़्मी थी पिया, जन मां 3 खे ॻणती जोगी हालत में सखर मुंतकिल कयो वियो। होॾां धुरियूं थाणे ते पहुतियूं त इलाइक़ो ॿीहर मैदान जंग बणिजी वियो, पर पुलिस वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। काज़ी अहमद जी शाही बाज़ार में ओठा ऐं ठाकुर बिरादरी में झेड़ो। 6 ॼणा ज़ख़्मी। विच बाज़ार में मामूली ॻाल्हि तां झेड़े जे नतीजे में धुरिन हिक ॿिए मथां लठियुनि जो वसकारो लाए ॾिनो, जंहिं जे नतीजे में गोपी ठाकुर, सूरज ठाकुर, दिलीप ठाकुर, साजन ठाकुर, पीरसन अब्दुल्ला ॾाहिरी ऐं नीगर मिठल ज़ख़्मी थी पिया। ॿिए पासे काज़ी अहमद पुलिस ओठा बिरादरी जे 1 ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ठाकुर बिरादरी ऐं दुकानदारनि पारां काज़ी अहमद थाणे ऐं प्रेस क्लब आॾो पहुची जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवण हो त ओठा बिरादरी जे माण्हुनि शहर में बदमाशी कई आहे, जन ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। ऐं पनवाकिल मां 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल 2 नौजवान बाज़ियाब न थी सघिया। वारिसनि जो संदन बाज़ियाबी लाइ एहतिजाज। नौजवान ज़ाकिर हुसैन शाह ऐं जमील अहमद वरंद ॻोठ खां चांहि पीअण लाइ निकिता, जेके वापसि घर अची रहिया हुआ त खंभिजी विया। नौजवाननि जे वारिसनि पनवाकिल प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे चयो त धाड़ेलनि पारां 1 करोड़ भुंग तलब कयो वियो आहे। असीं मिसकीन आहियूं, भुंग अदा नथा करे सघूं। हुननि SSP सखर समेत कानून लागू कंदड़ इदारनि खां घुर कई त असांजा नौजवान जल्द बाज़ियाब कराया वञनि। ही हुयूं हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।